जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर शहडोल मां आहे, जंहिंजो विषय आहे त कैट टीम व दिलीप मित्र मंडल जे सहयोग सां 2 दिवसीय वैक्सीन शिविर जो आयोजन कयो वियो। त कैट टीम ऐं दिलीप लाहोरानी मित्र मंडल जे सहयोग सां शुभम पैलेस शहडोल में 2 दिवसीय वैक्सीन शिविर जो आयोजन कयो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भॻवान झूलेलाल जन जी फोटो ते माला पाराए करे ऐं दीप प्रज्वलन करे कई वई। सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं मोहन तडानीअ जानकारी ॾिननि त माण्हुनि खे वैक्सीन ज़रूरु लॻवाइणु घुरिजे। हिन जे बारे में बि जानकारी ॾिनी वई ऐं वैक्सीन लॻवाइण सां तव्हांजो पूरो परिवार सुरक्षित रहंदो, सुरक्षा मिलंदी, हिन जे बारे में बि ॿुधायो वियो। वैक्सीन लॻवाइण वारे माण्हुनि जी सुरक्षा जो सोशल डिस्टेंसिंग जो पूरो ख़्यालु रखियो वियो। सैनिटाइज़र, मास्क जी व्यवस्था कई वई। हिन 2 दिवसीय वैक्सीन शिविर में 800 माण्हुनि शिविर जो लाभ वरितो ऐं वैक्सीन लॻाई। हिन पूरे शिविर खे सफल ठाहिण में हिननि माण्हुनि जो सहयोग रहियो, जंहिंमें प्रमुख आहिनि महेंद्र मोटवानी, दीपक लालवानी, संजय वासवानी, संजय सोनी, नारायण दास जेठानी, दिलीप लाहोरानी, कामेश उत्तमानी, सीए, सूरज लालवानी, कार्तिकेय समतानी, रोशन लाहोरानी, चिराग थदानी, हैप्पी सोनी, हनी आर्या, अरविंद लाहोरानी, राजकुमार लाहोरानी, रोहित बत्रा, मोनू बजाज, राजा बसरानी, रवि लालवानी, गौरव जेठानी, निशांत जोशी, दीपक बत्रा आदि सदस्यनि जो सहयोग रहियो। त शहडोल जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।